बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालहू, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिरी जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सब सबोई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण। ऐं सुबुह मेहराण प्रोग्राम में दिलि जी गहराई सां सभिनीनि खे ॿीहर बि भली कार चवंदसि। कॾहिं कॾहिं पंचुअल ऐं रेग्युलर रहण वारा माण्हू बि लेट थी वेंदा आहिनि पंहिंजे वर्क प्लेस ते। जॾहिं असां मीडिया जी ॻाल्हि कंदा आहियूं, जॾहिं असां स्क्रीन जी ॻाल्हि कंदा आहियूं, त पोइ उते टाइम ते को कॉम्प्रोमाइज़ न हूंदो आहे। उते कमिटमेंट मतिलबु कमिटमेंट हूंदी आहे न। तव्हां जॾहिं चई छॾंदा आहियो त अचिणो आहे कंहिं प्रोग्राम जे लाइ, तव्हां जेकॾहिं सिग्नेचर करे छॾियो था, तव्हां जेकॾहिं उते वञी करे ऐं हिकु दफ़ो पंहिंजी कमिटमेंट तव्हां आहियो, श्योर आहियो त हाणे मां जेको आहे सो रेडी आहियां हिन कमु करण जे लाइ, त पोइ उहा कमिटमेंट तव्हांखे पूरी करणी हूंदी आहे। त मॉर्निंग शो हमेशह तव्हां ईअं ई ॾिठा हूंदा त टाइम बि शुरू थींदा आहिनि, हिकिड़े प्रॉपर टाइम ते ख़तमु थींदा आहिनि। सिर्फ़ु मॉर्निंग शो न, पर स्क्रीन जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहियूं त को बि प्रोग्राम जॾहिं हलंदो आहे उहो पंहिंजे मख़सूस हिकिड़े टाइम ते हलंदो आहे। शुरू थियण जो टाइम हिकिड़ो हूंदो आहे ऐं ख़तमु थियण जो जेको टाइम हूंदो आहे उहो बि एक्ज़ैक्ट उहो ई सेम जेको आहे न, उन ते ई प्रोग्राम्स हली रहिया हूंदा आहिनि। पर असां जेकॾहिं मींहुं होकी जी ॻाल्हि करियूं था त ऐं रोड रस्तनि जी जॾहिं ॻाल्हि करियूं था त कॾहिं कॾहिं अचण में बि लेट थी वेंदी आहे। सो हुन जे लाइ आउं सभिनीनि सां बि मां माज़रत कंदमि त अॼु मां जेको आहे सो पंहिंजे स्टूडियो में थोरो लेट आई आहियां। पर इन ई दुआउनि सां शुरूआति प्रोग्राम जी कयूं था। तरफ़ पाक तव्हां ॾे ख़ैरु कंदो ऐं ख़ैरु आफ़ियत जी दुआ पाण हमेशह हूअं ई बि सदाईं कंदा आहियूं। नाज़रीन, मींहं जी जेकॾहिं ॻाल्हि कयां त हैदराबाद ऐं कराची, मां चाहींदसि त पहिरीं कराची हलूं था, कराची खां स्टार्ट कयूं था। मींहुं जॾहिं पवंदो आहे असां पूरो जो पूरो कराची पाणीअ जे हेठि ॾिसंदा आहियूं। काल्ह जे ॾींहं ते हिकिड़ी वीडियो मुंहिंजे साम्हूं बि आई ऐं तव्हां सभिनीनि बि हुन वाक़िए खे ज़रूरु ॾिठो हूंदो। ॾाढो वॾो इंसिडेंट आहे त काल्ह जे ॾींहं ते नदी में रिक्शा किरी पियो आहे ऐं औरत जेको आहे उनखे बचाए त कोन सघिया, पर ॿारनि खे जेको आहे सो बचायो वियो आहे। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त कॾहिं बि को बि इंसिडेंट साम्हूं ईंदो आहे न, त जॾहिं जान कंहिंजी वञे थी न, त उहो तमामु वॾो हिकिड़ो जेको आहे न इंसिडेंट असांजे साम्हूं पेश थी ईंदो आहे। ऐं उनजो जेको आहे न भरपाउ ॾाढो मुश्किल हूंदो आहे। पाण ओवरऑल सॼी सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सॼी सिंध में मींहुं वठो आहे। ऐं थर जी जेकॾहिं बि ॻाल्हि कंदी आहियां, मींहुं ऐं वरी थर, हुनजो हिकिड़ो गहरो कनेक्शन आहे, फितरत जो हिकिड़ो गहरो कनेक्शन आहे। पोइ जॾहिं आउं मींहं जी ॻाल्हि कंदी आहियां त मूंखे थर अज़ यादि अची वेंदो आहे। पोइ थर जे कंहिं बि कुंड कुड़च ते ॾिसो, तव्हां कंहिं बि पासे ते ॾिसो, हिकिड़ी फितरी सूंह त ज़ाहिर थींदी आहे, उहा त निर्वार थींदी आहे। पर हूअं बि कुदरती वसीलनि सां थर बि ॾिठो वञे त मालामाल आहे। पर वरी मौसम जो हुन ते ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो इम्पैक्ट पवंदो आहे। मौसम सुठी आहे, मींहुं आहे त थर साई चादर पाए वठंदो आहे ऐं हर तरह असांखे जेको आहे न ख़ुशहाली नज़र अची रही हूंदी आहे। थर वासी ॾाढो ख़ुशि थी नज़र अची रहिया हूंदा आहिनि ऐं उहो जेको आहे न पंहिंजी ख़ुशियूं सेलिब्रेट कंदे असांखे नज़र अची रहिया आहिनि, जेको पिणु असांखे बेहदि ख़ूबसूरत लॻंदो आहे, जेको असांजी दिलि वटां हूंदो आहे। अच्छा, असां जेकॾहिं सिंधु दरिया जी ॻाल्हि कयूं ऐं पुछड़ी जी ॻाल्हि कयूं त सिंधु दरिया में हिन वक़्तु पाणी जेको आहे न तमामु घणो चाढ़ ॾिसूं पिया। ऐं काल्ह जे ॾींहं ते ख़ासि तौर ते स्पेशली मां ॻाल्हि करणु चाहींदमि। हूअं त रोज़ जी बुनियाद ते जेका बि सूरत हाल आहे तव्हां सां असां शेयर कंदा हलंदा आहियूं, या विच में न्यूज़ हली रहियूं हूंदियूं आहिनि त तव्हां सां सभु जेको आहे न जेके बि न्यूज़ हुजनि जो तव्हां सां असां जेको आहे न वंड कंदा हलंदा आहियूं। पर काल्ह जे ॾींहं ते 3 ॾींहं खां जेको मींहुं पियो आहे त चाढ़ तमामु घणो वधी वियो ऐं ॿोॾ जो जेको हाई अलर्ट जारी थियल आहे त उहे सभु शयूं असांखे जेको आहे न वाज़े वाज़े नज़र अचनि पियूं। अच्छा, काफ़ी ॻोठ अहिड़ा आहिनि जिन मां माण्हू निकिता बि आहिनि ऐं जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो हाई अलर्ट जारी थी वेंदो आहे ऐं जॾहिं सभु अव्हांखे ॿुधाए रहिया हूंदा आहिनि त तव्हांखे जेको आहे सो पंहिंजे घर अझा छॾणा आहिनि, त पोइ उते हर माण्हू जे लाइ जेको आहे न तमामु घणो मुश्किल हुजे थो इन तमामु सिचुएशन्स खे फेस करणु। पर माण्हू पोइ बि जेको आहे सो पंहिंजी जान ऐं माल जी हिफ़ाज़त जे लाइ दिलि ते उहो पथर रखी निकिरंदा आहिनि, जेको मरहलो ॾाढो ॾुखियो थिए थो, जेको हमेशह पाण जेको आहे न सिंध में ॾिसंदा आहियूं। पर जॾहिं पंजाब ते नज़र पवे थी त असां वटि ओवरऑल सिंध में त पाणी जी खोट जी ॻाल्हि करियूं था, पर विच में जेको आहे न पंजाब में पाण जेको आहे न पाणी जे लाइ क्राए कंदे ॾिठो सभिनीनि माण्हुनि खे त असांजो जेको आहे न भर वारे मुल्क मां पाणी जी रोकथाम आहे। ऐं उनखां पोइ जॾहिं पाणी जो छोड़ पाण ॾिठोसीं त पूरे जो पूरो पंजाब पाणीअ जे हेठि पाण ॾिठोसीं ऐं
केतिरा ॻोठ केतिरा शहर केतिरा माण्हू जेको आहे न उहे उन्हनि सभिनीनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो चङो ख़ासि नुक़सानु थियो पाण कैंप्स बि ॾिसी रहिया आहियूं एंड इवन मूंखे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॾाढी सुठी लॻंदी आहे जॾहिं मां तमामु जेको आहे सो सोशल माण्हुनि जा पेजिस ॾिसी रही हूंदी आहियां जेके हिकिड़े सुठी टीम वर्क में कमु करे रहिया हूंदा आहिनि त सिंध मां बि जेको आहे न हिकिड़ो चङी ख़ासी जेको आहे न यूथ जेको आहे उहा हेल्प करे रही आहे ऐं किट्स सैनिटरी किट्स ऐं मेंस्ट्रुअल किट्स स्पेशली मां औरतुनि जी ॻाल्हि कंदमि त उहे किट्स जेको आहे सो पंजाब जी तरफ़ बि मोकिलियूं वञनि पियूं ऐं हूअं बि जॾहिं कैंप्स लॻंदियूं आहिनि त हर माण्हू पंहिंजे मुल्क में जिथे बि तव्हां मौजूदु हुजो जिथे बि सूरत हाल बिगड़े थी त कोशिशि हूंदी आहे त असां जेतिरो बि पंहिंजो इनपुट ॾेई सघूं त असां ॾियूं अच्छा पाणी जॾहिं पंजाब पूरो पाणी जे लपेट में अची वञे थो पाणी जे हेठि अची वञे थो त पोइ पाणीअ जो रुख सिंध जी तरफ़ हूंदो आहे ऐं हिन वक़्तु पाण सिंध में तमामु घणो पाणी ॾिसूं पिया ऐं मां जेतिरा बि प्रोग्राम्स पोयां कंडक्ट कया आहिनि त मां हमेशह अव्हांखे इहो चवंदी रही आहियां त तव्हां वटि कोई बि जेकॾहिं माण्हू अचे थो ऐं तव्हांखे ॿुधाए रहियो आहे त हिन तरह जी सिचुएशन आहे ऐं तव्हांखे जेको आहे सो हिन वक़्तु बसि सिर्फ़ु एतिरो करिणो आहे त तव्हां पंहिंजी हिफ़ाज़त जूं शयूं खणो तव्हां पंहिंजे माल जी हिफ़ाज़त कयो तव्हां पंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त कयो ऐं तव्हां उतां खां जेको आहे सो कोशिशि कयो त कंहिं सेफ प्लेस ते पहुचो इन ॻाल्हि खे जेको आहे सो सिर्फ़ु स्क्रीन ते न पर हूअं बि जॾहिं बि डिस्कशन थिया आहिनि त इन ॻाल्हि खे डिस्कस कंदे ॿुधो आहे इन ॻाल्हि खे डिस्कस पिणु कयो आहे त इहे जेके फेज़िस अचनि था न ज़िंदगी जा इहे ॾाढा ॾुखिया थियनि था छो त कोई बि इंसानु न चाहींदो न त का बि सिचुएशन हुजे त असां पंहिंजा घर माल बचा जेको आहे सो जेतिरो संभाले सघूं ओतिरो संभालियूं ऐं बाद में जेको आहे सो हुनखे गुड बाए चऊं त इहो मां सम्झी सघां थी तमामु घणो ॾुखियो थिए थो पर अॼु बि मां जेको आहे न वाक़ई में बि मां फोरकास्ट चेक कयमि पई त 11 बजे तक़रीबन टाइम ॿुधायो वियो आहे मींहोकी जो जंहिंमें जामशोरो आहे जंहिंमें कोटरी आहे एंड जॾहिं जामशोरो कोटरी में बरसाति पवे थी त हैदराबाद में बि उन ई तरह पाण बरसाति मींहुं वसंदे पाण ॾिसंदा आहियूं कराची में बि मींहं जो ॿुधायो वियो आहे ऐं इंफ्रास्ट्रक्चर जॾहिं जेको आहे सो ॾिसंदा आहियूं ऐं वरी फोरकास्ट चेक कंदा आहियूं ऐं ज़बरदस्त ज़ोरदार बरसातुनि जो ॿीहर बि असांखे ॿुधायो वियो आहे हीउ जेको आहे सो 8हों स्पेल आहे जो कंटिन्यूअसली हली रहियो आहे पोयां जेके 7 स्पेल आहिनि उन में पाण पंजाब जी सूरत हाल ॾिसी चुका आहियूं ऐं हिन 8हें स्पेल में पाण जेको आहे सो सिंध जी सिचुएशन बि ॾिसी रहिया आहियूं कराची मेट्रोपॉलिटन सिटी आहे ऐं सिंध जो सभ खां वॾो शहर कराची आहे उन खां पोइ हैदराबाद खे काउंट कंदा आहियूं ऐं 3 नंबर पाण सखर खे काउंट कंदा आहियूं पर टिनिनि शहरनि जी जेकॾहिं सूरत हाल ॾिसे थी त उहा असांजे साम्हूं ई आहे काल्ह जे ॾींहं ते हैदराबाद में ख़ैर तमामु घणो पाणी हुयो अॼु कुझु पाणी जेको आहे सो असांखे घटि नज़र अची रहियो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंतिज़ामिया ऐं तमामु जेको आहे सो इदारा अलर्ट त हूंदा आहिनि कमु बि करे रहिया हूंदा आहिनि ऐं असां हमेशह जेको आहे न स्क्रीन ते इन्हनि बहस मुबाइज़नि खे ॿुधो आहे त असां वटि इदारा चङा कोन आहिनि माण्हू सही तरह कमु कोन कंदा आहिनि पर वरी हैदराबाद जी मैनेजमेंट खे जॾहिं मां हिन दफ़े ख़ासि तौर ते हिन दफ़े जॾहिं मां बारीकी सां ॾिसां पई त कमु त थिए पियो ऐं हिकु ॾींहुं ज़रूरु पाण खे लॻंदो आहे बरसाति खां पोइ मींहं खां पोइ हिकु ॾींहुं लॻंदो आहे उन खां पोइ थोरो घणो पाणी जेको आहे न पाण घटि थींदे ॾिसंदा आहियूं बसि मां एतिरो चवणु चाहींदमि त जिथे बि हुजो तव्हां पंहिंजी हिफ़ाज़त करियो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु करियो ऐं पंहिंजे ॿारनि खे घर खां न कढो पाण खां हिन टाइम में जेको आहे सो परे न कढो हुनखे पंहिंजो पाण खां पंहिंजे अखियुनि खां ओझल न कयो काफ़ी सारा वाक़िया जेको आहे सो हिन रेनी सीज़न में पाण ॾिसी रहिया हूंदा आहियूं जेके बिजली जा पोल्स आहिनि जेके थंभा आहिनि उन्हनि खां तव्हां हिफ़ाज़त कयो गुज़रंदे ऐं स्पेशली मां इहो बि ज़रूरु चवणु चाहींदमि त जिथे जिथे बि तव्हां सम्झो था त हिते ख़तरो आहे त कोशिशि कयो त सेफ प्लेस ते तव्हां पहुचो ऐं ॿीहर बि इहो चवंदमि त इहो फेस नो डाउट ॾाढो ॾुखियो थिए थो उन सेफ प्लेस खे छॾणु ॾाढो ॾुखियो थींदो आहे हूअं बि हिकिड़े माण्हू आम माण्हू खां बि न जेकॾहिं तव्हां पुछंदव या तव्हां पंहिंजी ज़िंदगी में बि थोरी नज़र विझंदव त जॾहिं असां ॾिसंदा आहियूं सेफ जेको असांजो प्लेस हूंदो आहे सर्किल जेको सेफ थिए थो उन खां निकिरणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे तंहिंजे करे बि असांखे न इहे ॻाल्हियूं शायदि सेखारियूं वेंदियूं आहिनि त ॾुखे वक़्त में माण्हू खे जेको आहे न थोरो कुझु शयुनि ते कॉम्प्रोमाइज़ बि करिणो पवंदो आहे बट कॉम्प्रोमाइज़ इज़ हार्ड इहो ॾुखियो थिए थो त माण्हू जेको आहे न कॉम्प्रोमाइज़ करे अच्छा जी असां उनखां अलावा थोरो तालीमी इदारनि जी बि मां ॻाल्हि करणु चाहींदमि हैदराबाद में तमामु जेको आहे सो स्कूल्स बंदि आहिनि कुझु कॉलेजिस खुलियल नज़र अचनि पिया उनखां अलावा जामशोरो में ओवरऑल तालीमी इदारा जेके आहिनि उहे क्लोज़ कया विया आहिनि काल्ह जे ॾींहं ते बि कुझु इदारा बंदि हुया प्राइवेट और असां गवर्नमेंट जी ॻाल्हि कयूं ॿिन्हिनि जी मां ॻाल्हि कंदसि पर अॼु स्पेशली जेको आहे सो तालीमी इदारा बंदि आहिनि नोटिफिकेशन जारी थी विया आहिनि इवन सिंध यूनिवर्सिटी में बि नोटिफिकेशन जारी थी वियो उहा यूनिवर्सिटी बि सिंध यूनिवर्सिटी बि अॼु जे ॾींहं ते क्लोज़ड आहे
ऐं ॼामशोरो जी जॾहिं ॻाल्हि कयां थी त मां हमेशह चवंदी आहियां त ॼामशोरो में एॾो जेको आहे न ॼामशोरो हिकिड़ो सुठो साइड आहे, उते एॾो पाणी कोन जमा थींदो आहे। पर वरी जॾहिं असां हिकिड़ो साइड ॾिसंदा आहियूं यूनिवर्सिटी वारो साइड, त उहो ॾाढो असांखे सुठो नज़र अची रहियो हूंदो आहे। पर वरी जॾहिं ॼामशोरो फाटक जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं त उते उहो साइड असांखे सॼो जो सॼो ईअं लॻंदो आहे त शायदि का पुल आहे, का नदी आहे, इन तरह जो उतां जा मंज़र असांखे नज़र अची रहिया हूंदा आहिनि। इट्स वेरी हार्ड सेम रूटीन खे पोइ तव्हां जॾहिं उन में हलंदा आहियो त ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हिन मौसम में, छो त बाद में असां वटि क्वेश्चन मार्क ईंदो आहे असांजे इंफ्रास्ट्रक्चर ते। ऐं अॼु जो बि इहो ई रीज़न हुयो त मां जेको आहे सो ईंदे ईंदे मूंखे लेट थी वई पंहिंजे प्रोग्राम में, ऐं प्रोग्राम खे मां लेट अॼु जेको आहे सो जॉइन कयो आहे। ईअं ई तमामु कमकार ज़िंदगी जा त हलंदा रहनि था, बट जेको आहे सो जॾहिं असां ॾिसंदा आहियूं मींहोकी ऐं पोइ वरी जॾहिं असां पंहिंजे तमामु कमकारनि खे ॾिसंदा आहियूं त समाओ असांजा उहे डिस्टर्ब ज़रूरु थियनि था। हैदराबाद जे रोड रस्तनि ते स्टिल पाणी पाण ॾिसूं पिया। ऐं मां वरी बि इहो चवणु चाहींदमि ज़रूरु त इंतिज़ामिया जो त कमु हली रहियो आहे, ऐं कमु जेकॾहिं पाण न हलण जी ॻाल्हि कयूं त इहा नाइंसाफ़ी थींदी, छो त इदारा एक्टिव आहिनि, पंहिंजो कमु करे रहिया आहिनि, बट कुझु शयूं टाइम टेकिंग हूंदियूं आहिनि, त उन्हनि जो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे। जॾहिं त वरी दुनिया ते नज़र पवंदी आहे त हर ॾींहं ते हर रोज़ बारिश पई थींदी आहे, ऐं बारिश उन्हनि जी रूटीन में शामिलु आहे। मींहुं न हुजे त उतां जा माण्हू परेशान थी वेंदा आहिनि त अॼु बारिश कोन थी आहे, अॼु मींहुं कोन वसियो आहे। मुंहिंजा हिकिड़ा उस्ताद आहिनि, उन्हनि खां जॾहिं फिनलैंड विया पंहिंजी PhD जे लाइ, त मूं उन्हनि खां पुछियो त तव्हां उते जेको आहे न छा मिस कंदा आहियो, छो त पंहिंजी धरती पाण चवंदा आहियूं न त पंहिंजी धरती खे इंसानु ॾाढो मिस कंदो आहे जॾहिं ॿाहिरि हुजे थो, त पंहिंजे माण्हुनि खे ऐं पंहिंजी सरज़मीन खे, उतां जी मिटी जी ख़ुशबू खे माण्हू ॾाढो यादि कंदो आहे। त उन्हनि जो मूंखे आंसर ॾाढो वणियो। उन्हनि जो 24/7 बरसाति हलंदी ई रहे थी, को टाइम अहिड़ो थिए थो जंहिंमें बरसाति जेको आहे सो न हुजे थी, ऐं जेको आहे सो पोइ इंड लठ वारो जेको आहे उहो मंज़र बि ॾिसण जे लाइ मिलंदो आहे। पर हिते मींहुं सॼो ॾींहुं पवे थो, पर मींहं खां पोइ जेका ख़ुशबू असां महसूसु कंदा आहियूं न, मिटी जी ख़ुशबू, उहा ख़ुशबू महसूसु न थींदी आहे। त पोइ ईअं लॻंदो ई न आहे त मींहुं पियो आहे, बसि पोइ उहो जेको आहे न हिकिड़ो ज़िंदगी जो रूटीन जो हिकिड़ो हिसो बणिजी वियो आहे। सो जेके बि ॿाहिरि असांजा सिंधी मौजूदु हुजनि था, उहे शायदि पंहिंजी धरती जी मिटी खे बि नई तरह महसूसु कंदा आहिनि। एंड वी आर वेरी लकी, असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं जंहिं खिते में असां रहूं था, जंहिं धरती ते असां रहूं था। बेसिकली इट्स एग्रीकल्चरल लैंड, असांजी जेका धरती आहे उहा एग्रीकल्चरल पंहिंजी धरती आहे, ऐं असांखे हर शइ मिले थी, हर शइ सां पाण जेको आहे न मालामाल आहियूं, कुदरती सभु वसीला पाण वटि मौजूदु आहिनि। छा असां वटि न आहे, छा असां वटि गैस न आहे, पेट्रोल न आहे, असांखे हर शइ पंहिंजी धरती ॾेई रही हूंदी आहे। जिते असांखे पंहिंजी धरती अन्न ॾेई रही हूंदी आहे, उते तमामु वसीला बि असांखे मिली रहिया हूंदा आहिनि। पर उनजे बावजूदि बि जॾहिं असां जेको आहे सो ॻाल्हि कंदा आहियूं आम माण्हुनि जी, जॾहिं असां पंहिंजी ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ असां ताईं उहे शयूं कीअं पहुचनि थियूं, हिते हिकिड़ो वॾो सुवाल बि आहे, हिते तमामु बहस बि आहिनि, ऐं हिते जेको आहे सो पाण जेको आहे सो हमेशह डिस्कशन्स बि ॿुधंदा ईंदा आहियूं। व्यूअर्स, वधीक कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे, पर वक़्तु ई वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक, छो सो नंढिड़ो ब्रेक आहे। तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। SM नदीम साहब असां सां फ़ोन कॉल ते कनेक्टेड आहिनि। हिकु तरफ़ असां जेको आहे सो बरसातुनि जी ॻाल्हि कयूं था, हिकु तरफ़ असां क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कयूं था, हिकु तरफ़ असां अरबन फ्लड्स जी ॻाल्हि कयूं था, ऐं ॿिए तरफ़ वरी जॾहिं ॾिसिजे थो त जॾहिं असां स्पोर्ट्स जी तरफ़ नज़र विझूं था त एशिया कप स्टार्ट थी चुको आहे। सो SM नदीम साहब खे असां प्रोग्राम में शामिलु कंदासीं, एशिया कप जे हवाले सां पाण डिस्कस कंदासीं। पर पहिरियों तव्हांखे मां थोरो ॿुधाईंदी हलंदमि, अव्हांखे मां प्रोग्राम्स में जेको आहे सो ॿुधाईंदी हलंदी आहियां त फेसबुक ते बि असांजो पेज मौजूदु आहे मेहरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां। सो तव्हां उते बि जेको आहे सो प्रोग्राम खे वॉच करे सघो था, ऐं सेगमेंट टू सेगमेंट प्रोग्राम अव्हां ताईं उते पहुचंदो आहे। उन खां अलावा यूट्यूब ते बि चैनल मौजूदु आहे मेहरान TV एंटरटेनमेंट जे नाले सां। तव्हांखे तमामु प्रोग्राम्स उते मिली वेंदा आहिनि, तव्हां उते बि प्रोग्राम्स ॾिसी सघो था। SM नदीम साहब, मैं आपको वेलकम कहती हूँ सुबह मेहरान प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, हैव अ गुड मॉर्निंग। कैसे हैं आप, ठीक हैं? हाँ अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल ठीक ठाक। आप ठीक हैं?
अल्हम्दुलिल्लाह। जी, मैं बरसात की भी बात आपसे थोड़ी पूछना चाहूँगी, किस तरह आप एंजॉय कर रहे हैं या तमाम आपकी एक्टिविटीज़ में आपका टाइम वहाँ वहीं आप दे रहे हैं, और थोड़ा हम एशिया कप के हवाले से भी डिस्कस करेंगे। जी एहसन नदीम साहब। हाँ बिल्कुल, देखें बरसात का तो पूरे सिंध के अंदर जो स्पेल आया था, जो कि मतलब काफ़ी जो है बारिशें हुई हैं। हमारे यहाँ थोड़ा सा ये कि 158 मिलीमीटर बारिश हुई है, हैदराबाद में ज़्यादा हुई है, और कराची में भी जो है कल भी सुना था कि काफ़ी बारिश हुई है। तो ये बराने रहमत कहते हैं, इसे अल्लाह पाक की जो है रहमत ही है, क्योंकि पौधों को, खेतों को, खलिहानों को, इनको जो है वो पानी चाहिए होता है। लेकिन दूसरी तरफ सैलाब का भी जो है वो इशू चल रहा है पंजाब में बहुत ज़्यादा, तो सिंध में भी हाई अलर्ट है। तो ये सारे मामला जो है वो ज़िंदगी के साथ साथ हैं जो चल रहे हैं। तो बस ये कि हम दुआ गो हैं कि अल्लाह ताला इसको जो है बरसातों को, बारिशों को जो है वो रहमत ही रखे, ज़्यादा जो है लोगों का नुकसान ना हो, क्योंकि कुछ लोग ऐसे हैं जिनके मकान कच्चे होते हैं या झुग्गियों में रहते हैं, वो बड़े परेशान होते हैं बेचारे। तो हम लोग तो ये है कि जो चलें पक्के मकान आते हैं हमारे, हम एडजस्ट कर लेते हैं, लेकिन उनके लिए बड़ी प्रॉब्लम हो जाती है। फिर बारिशों के बाद जो कुछ वबाई अमराज भी जो है वो निकल रहे होते हैं, तो वो भी जो है वो इशू होता है उनके लिए भी, जो वो ट्रीटमेंट वगैरह करवाने के लिए उनको काफ़ी जो है दिक्कत होती है। तो ये है। बाकी एशिया कप की जो बात की है, एशिया कप कल उसका ओपनिंग मैच था अफगानिस्तान और हांगकांग का। अफगानिस्तान ने 1-साइडेड ये मैच जीता। टोटल एशिया से 8 टीमें जो इसमें पार्टिसिपेट कर रही हैं, जिसमें पाकिस्तान है, इंडिया है, ओमान है, हांगकांग है, अफगानिस्तान है, बांग्लादेश है, श्रीलंका है, यूएई। ये 8 टीमें हैं। इनको 2 पूल में रखा गया, 4-4 टीमें जो है हर पूल में, पूल ए और पूल बी। पाकिस्तान का मैच जो है वो 12 तारीख को है ओमान के साथ पहला मैच, और असल मार्का जो है पाकिस्तान का वो है इंडिया के साथ 14 तारीख को। तो उसके लिए बड़े लोग एक्साइटेड हैं। और टोटल ये 16 जो है एशिया कप हो चुके हैं, जिसमें डिफरेंट फॉर्मेट है, वनडे भी हुआ है और ये T20 हो रहा है। तो उसमें से जो है ज़्यादातर जो इंडिया ने जीते हैं, 8 मरतबा इंडिया जो विनर रहा है, और 6 मरतबा जो है श्रीलंका ने जो इसको जीता है, और 2 मरतबा पाकिस्तान जीता है। बाकी और कोई भी टीम जो है वो इनके अलावा जीत नहीं पाई है। तो ये 3 ही मुल्क जो है वो ज़्यादातर डोमिनेट करते हैं एशिया के अंदर। अब ये कि चौथी टीम जो अफगानिस्तान है, वो भी थोड़ा सा उभर कर सामने आई है। अभी ट्राई नेशन सीरीज हुई थी, उसमें आपने देखा था कि फाइनल जो है वो पाकिस्तान और अफगानिस्तान का हुआ, जिसमें पाकिस्तान ने जो है 1-साइडेड जो है वो इसको अफगानिस्तान को शिकस्त दी, और बड़े अच्छे मार्जिन से दी। और ये जो है जीत जो है हमारे प्लेयर्स के लिए, पाकिस्तान की टीम के लिए एक जो वो कॉन्फिडेंस का बाइस बनी। अब ये कि एशिया कप में जब मैचेस होंगे तो पाकिस्तान की टीम जो है वो एक भरपूर कॉन्फिडेंस के साथ और भरपूर तैयारी के साथ जो हिस्सा लेगी। और टीमों में देखे प्लेयर्स भी आते जाते रहते हैं, काफ़ी प्लेयर्स जो वो चेंज भी हुए पाकिस्तान टीम में भी। बाबर और रिजवान बाहर हैं, ठीक है। बाकी इंडिया की तरफ अगर देखें तो विराट कोहली, रोहित शर्मा वो नहीं खेल रहे हैं, उन्होंने रिटायरमेंट का ऐलान किया। तो प्लेयर्स का भी एक थोड़ा सा होता है कि हर प्लेयर जो है वो एक्सपीरियंस प्लेयर जो होता है वो अपना एक्सपीरियंस जो है शो करता है, फिर दूसरे प्लेयर्स को भी लेकर चलता है। तो एशिया कप में जो है वो असल में हुक्मरानी का सारा सिलसिला है कि कौन हुक्मरानी करेगा। और जहाँ पे इंडिया और पाकिस्तान की बात आ जाए तो वो बहुत ज़्यादा जो है वो एक्साइटेड मामला हो जाते हैं और बहुत ज़्यादा हाइप क्रिएट हो जाती है, चाहे वो एशिया कप हो, वर्ल्ड कप हो, चैंपियंस ट्रॉफी हो या कोई और टूर्नामेंट हो। तो उसमें पाकिस्तान और इंडिया की फिर दोनों मुल्कों की आवाम, फिर मीडिया, सोशल मीडिया सारा जो है वो इन्वॉल्व हो जाता है। तो और इंडिया ने तो अब देखें, इंडियन जो है वो वैसे तो कुछ कर नहीं पाते हैं, जो हमारे साथ इन्होंने किया था, इंडिया ने जो हमारे ऊपर अटैक किया है वो ऑपरेशन सिंदूर, उसके बाद जो पाकिस्तान ने रिप्लाई किया, तो वो पूरी दुनिया ने देखा कि क्या जो है वो पाकिस्तान ने इनके साथ किया, और उसकी विटनेस पूरी दुनिया है। तो उन्होंने क्या किया है कि अपनी जर्सी के ऊपर स्पेशल जर्सी बनवाएंगे पाकिस्तान के लिए, कि जो वो पाकिस्तान से जो मैच होगा उसके अंदर वो अपना जो इंडियन आर्मी जो है उस जर्सी के ऊपर लिखा हुआ है। तो ये इस किस्म की हरकतें स्पोर्ट्स के अंदर लेकर आना और चीज़ें करना, ये सिर्फ इंडियन ही करते हैं। इससे पहले भी जो है वो पुलवामा का जो इल्ज़ाम इन्होंने पाकिस्तान के ऊपर लगाया था अटैक का, तो उसमें भी इन्होंने इस किस्म की हरकत की।
मतलब ये वो कहते हैं डर्टी पॉलिटिक्स कह लें या ओछी हरकतें, वो हाँ। इंडियन ही कर सकते हैं। और इंडियन क्रिकेट बोर्ड जो है असल वो दुनिया में कहता है कि हम सबसे बड़ी जमहूरियत हैं और हमारा क्रिकेट बोर्ड जो है सबसे बड़ा जो है वो रेवेन्यू जनरेट करने वाला है और हम पूरी दुनिया में हुक्मरानी करते हैं। लेकिन इस किस्म की हरकतें करना जो है उनको जेब नहीं देता। जी तो बिल्कुल उसके बिल्कुल। रिप्लाई में शायद पाकिस्तान भी कुछ ना कुछ कर रहे हैं। मेरे सुनने में आया था कि पाकिस्तान जो है वो शायद पाकिस्तानी भी शर्ट जो है डिजाइन कर रहे हैं उनके लिए और उसके ऊपर लिखा जाएगा आर्मी 7 ऐसे करके कुछ जो है वो सुनने में आया है। क्योंकि हमने 7 तैयारे इनके गिराए थे तो वो उनको याद रहेगा कि ये 7 तैयारे जो है किस तरह से गिराए थे। तो ये चीजें जो है वो आप इससे अंदाजा कर लें आपके जो क्या मामला चल रहे हैं मतलब स्पोर्ट्स के अंदर और क्रिकेट के अंदर। अभी हॉकी का एशिया कप हुआ तो पाकिस्तान नहीं गया वहाँ पर, इंडिया में हुआ था। जो पाकिस्तान ने मना कर दिया था कि हम इंडिया नहीं जा सकते, लेकिन वो हो गया है एशिया कप। वो भी अभी मेरे ख्याल से फाइनल जो है कोरिया और इंडिया के दरमियान है। तो ये स्पोर्ट्स में जो पॉलिटिक्स को इन्वॉल्व करना ये शुरू से ही इंडिया का खासा रहा है और इंडिया ने हमेशा पॉलिटिक्स जो है बहुत ज्यादा की है जी और पाकिस्तान एसएम को तो नदीम बिल्कुल साहब, लेट डाउन बहुत करना चाहते हैं। डिटेल्ड और बहुत अच्छे तरीके से और आपने अपडेट किया। मैं ये भी आपसे पूछना चाहूँगी, हम 8 टीम्स की जब बात करते हैं एशिया कप में, तो आपकी फेवरेट टीम कौन सी है? और अगर फेवरेट टीम आपकी कोई है तो क्या पीछे वजूहात हैं कि आपने उस टीम को जो है फेवरेट टीम करार दिया है? देखिए फेवरेट तो अगर नो डाउट कहा जाए तो इंडिया और पाकिस्तान दो मुल्क ऐसे हैं जो मेरे ख्याल में पाकिस्तान खेलेंगे। उसकी वजूहत क्या है कि एक तो इनके पास एक्सपीरियंस प्लेयर्स हैं, फिर इनका जो डोमेस्टिक का स्ट्रक्चर है या क्रिकेट का स्ट्रक्चर है वो बहुत अच्छा है, जिसमें मुख्तलिफ टूर्नामेंट्स होते हैं, इंडिया के अंदर भी होते हैं, पाकिस्तान में भी होते हैं। और फिर जो है हमारे यहाँ प्लेयर्स दोनों तरफ से जो प्लेयर्स हैं वो लाखों की तादाद में डेली बेसिस पर क्रिकेट को फॉलो भी करते हैं और खेलते भी हैं, चाहे वो किसी भी एज के हों, वेटरन्स हों, यंग हों, अंडर 15 हो, अंडर 13 हो, अंडर 17 हो या अंडर 19 हो। तो जब इतने लोग क्रिकेट को फॉलो करेंगे या खेलेंगे तो उसमें से फिर टैलेंट भी सामने आता है। जैसे हनीफ मोहम्मद ट्रॉफी आजकल चल रही है ग्रेड 2, उसके अंदर जो है कुछ हमारे प्लेयर जो है वो यंग प्लेयर जो है बड़ा अच्छा परफॉर्म कर रहे हैं, जिसमें 7 गए गए कराची के, उन्होंने 2 सेंचुरियां की हैं। ठीक है, उसके अलावा और जो दीगर प्लेयर हैं वो भी बड़ा अच्छा, एक रहीम उस्मान रहीम प्लेयर आए कराची, वो भी खेल रहे हैं, उन्होंने डबल 100 किया। तो मतलब कहीं ना कहीं से हमें टैलेंट जो है वो मिलता हुआ नजर आता है और इसी वजह से जो है वो लोग जो है वो क्रिकेट में, फिर आपको पता पैसे की इन्वॉल्वमेंट और फिर पब्लिसिटी, दिनों दिन के अंदर जो है वो कोई भी प्लेयर जो है अच्छी परफॉर्मेंस देता है या एक एक शॉट उनके जो है वो टीवी पर दिखाए जाते हैं, तो जिसकी वजह से वो जो हीरो बन जाता है। तो ये चीजें जो है वो क्रिकेट में इस वजह से जो है पाकिस्तान और इंडिया में बहुत ज्यादा होता है। तो और क्रिकेट खेली भी जाती है, फॉलो भी की जाती है और हमारे पास प्लेयर्स भी हैं, हमारे पास बॉलर्स अच्छे हैं, हमारे पास जो बैटर्स अच्छे हैं। तो इनको जो है वो इन दोनों मुल्कों में मैं फेवरेट कहूँगा कि ये जाकर, अगर कोई टीम तीसरी टीम है तो वो अफगानिस्तान हो सकती है। अफगानिस्तान ने भी बड़ा इम्प्रूव किया है। अफगानिस्तान के जो स्पिनर्स हैं, जो बॉलर्स हैं वो बड़े अच्छे हैं। बैटिंग उनकी थोड़ी सी वीक है, बॉलर बड़े तगड़े हैं, जिसकी वजह से जो अफगानिस्तान को भी जो है मैं फेवरेट में शामिल करूंगा। लेकिन पाकिस्तान और इंडिया में से कोई एक मुल्क जो है वो ये एशिया का भी जीतेगा। और पाकिस्तान की टीम भी अच्छी है और अगर ये ऑन द डे परफॉर्म करें, अच्छी परफॉर्मेंस दें तो इंशाल्लाह पाकिस्तान जीत सकता है। जी बिल्कुल बिल्कुल, इंशाल्लाह आपने बिल्कुल सही कहा। और कुछ वजूहात होती हैं जिनकी बेसिस पे इंसान किसी भी टीम को जो है फेवरेट टीम करार देता है। और नो डाउट इंडिया और पाकिस्तान दोनों टीम्स में हम देखें तो मैं आपको बताऊं, क्रिकेट तो तमाम ही मुल्क खेलते हैं, ठीक है ना। और ये T20 फॉर्मेट एक ऐसा फॉर्मेट है जिसमें कोई भी टीम जो, चाहे वो वर्ल्ड की रैंकिंग में नंबर 1 हो या रैंकिंग में नंबर 8 हो, कोई भी टीम किसी भी टीम को ऑन द डे हरा सकती है। उसकी वजह क्या है, छोटा फॉर्मेट है, एक दो प्लेयर्स की परफॉर्मेंस, एक दो ओवर अच्छे हो जाएं कि 20-25 रन के या 15-20 रन के ओवर अच्छे जो वो खेल जाएं, तो वो एक दो विकेट अच्छी गिर जाएं तो जो वो टीम जो ऊपर आ जाती है। तो ये छोटा फॉर्मेट है, इसमें आपको ज्यादातर जो वो एग्रेशन नजर आएगा और आपको जो वो पावर शो ज्यादा नजर आता है। उसकी वजह से जो है ना ये टीमें जो है वो इतनी जो है वो क्लोज मार्जिन से जीतती हारती हैं, जिसके वजह से जो है वो फेवरेट
हम कहते तो हैं कि भाई फला फेवरेट है, फला फेवरेट है, लेकिन अपसेट भी हो जाते हैं। बिल्कुल बिल्कुल, आपने सही कहा। अच्छा, मैं थोड़ा पिच के हवाले से भी बात करना चाहूँगी कि हम जब हर कंट्री में डिफरेंट पिच होती है, जाहिर सी बात है, और वहाँ पे स्ट्रेटजीज उनकी अपनी तरफ से होती हैं, तो किस तरह से टीम को जो है मेंटली भी प्रिपेयर होना चाहिए। जब हम फिज़िकल फिटनेस की बात करते हैं, वहीं मेंटल फिटनेस के हवाले से थोड़ा डिस्कस करना चाहूँगी। जी देखें, ये यूएई हो गया, ये जो अरब कंट्रीज हैं, अबू धाबी है, ये यहाँ पे 2 जगहों पर ये टूर्नामेंट खेला जाएगा। तो यहाँ की पिचेज जो है बड़ी वो जो स्पिनर्स के लिए साजगार होती हैं। मतलब जो आपने देखेगा अभी जो ट्राई नेशन सीरीज हुई है, उसमें भी जो फास्ट बॉलर्स का जो है वो इतना कोई ज्यादा रोल नहीं था उसमें। स्पिनर्स ने जो है वो तमाम टीमों की तरफ से जो है वो विकेट भी हासिल की और जो है उन्होंने परफॉर्म भी किया। नवाज ने हैट्रिक की, सुफियान मुकीम ने बड़ा अच्छा परफॉर्म किया। फिर अफगानिस्तान की तरफ से देखें, राशिद खान खुद थे, लूर है उनके प्लेयर वो थे। तो ऐसे करके जो है वो स्पिनर्स के लिए बड़ी साजगार की चीज है और पाकिस्तान को भी उसी हिसाब से जो है वो ऑन द डे जो अपनी टीम उतारनी पड़ेगी। आपने ये देखना हुआ कि जो है वो सामने वाली टीम की क्या खामियां हैं और क्या खूबियां हैं और हमारी क्या वीकनेसेस हैं। तो हमें अपनी वीकनेसेस के ऊपर जो है वर्कआउट करके और फिर उसी हिसाब से आपने प्लान करना है और फिर सामने टीम उतारनी होगी। अदरवाइज से जो वो टीमें तमाम ही जो है वो मुख्तलिफ टूर्नामेंट, मुख्तलिफ सीरीज खेलती आ रही हैं और भरपूर तैयारी के साथ आ रही हैं और आपके लिए मुश्किल हो जाएगा। जी बिल्कुल बिल्कुल, आपने सही कहा। एसएम नदीम साहब, मैं ये ज़रूर कहना चाहूँगी कि हम जो है वो कंटिन्यूटी रखेंगे, हम आपको सुबह मेरान प्रोग्राम में शामिल करते रहेंगे एशिया कप के हवाले से। और हमेशा ही जब भी गेमिंग के हवाले से, स्पोर्ट्स के हवाले से कुछ भी एक्साइटिंग होता है तो हम आपको हमेशा ही प्रोग्राम में शामिल करते हैं। एंड थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम, आपने हमें टाइम दिया। और अगर कुछ और भी अगर आप ऐड करना चाहते हैं तो प्लीज़। बस मैं यही कहना चाहूँगा कि अभी हमारे यहाँ जो पाकिस्तान में भी सैलाब से मुतासरीन हैं या जो बारिश से मुतासर हुए हैं, मैं उनके लिए दुआ गो हूँ। और मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा मुहतरम मजबूर साहब का, आपका, कि आप लोगों ने लाइन के लिए। और एक आपका जो प्रोग्राम है बड़ा ज़बरदस्त चल रहा होता है, इसको मैं भी फॉलो करता हूँ। और इसमें जो इंफॉर्मेशन मिलती है मुख्तलिफ चीज़ों की, जैसे हमारे जो वो दरिया हैं उनके हवाले से प्रोग्राम चल रहे हैं कि वो सैलाब के हवाले से प्रोग्राम चल रहे हैं, फिर डॉक्टर्स आते हैं आपके पास, प्रोफेसर्स आते हैं, स्कॉलर्स आते हैं। तो ये एक ज़बरदस्त प्रोग्राम है मेरान टीवी का, जो हमारे पूरे सिंध के अंदर मतलब लोगों को आगाही देता है कि आपने किस टाइम पर किन चीज़ों से बचना है और कौन कौन से वबाई अमराज चल रहे हैं, क्या क्या चल रहा है। तो ये सारी चीज़ें जो उसमें आपके प्रोग्राम में होती हैं। तो ये बड़ा ज़बरदस्त प्रोग्राम है और मेरी बेस्ट विशेज़ हैं इस प्रोग्राम के लिए। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच, आपने हमें टाइम दिया। व्यूवर्स, असां जेको आहे सो जॾहिं बरसाति जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं जॾहिं दरियाहनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, असां कंहिं बि दरिया जी ॻाल्हि कयूं, रावी हुजे, चिनाब हुजे, सतलज हुजे या सिंधु दरिया हुजे, ऐं सिंधु दरिया चवण सां ई न हिकिड़ी ख़ुशी महसूसु थींदी आहे। ऐं तव्हां जेको आहे सो जॾहिं बि नॉर्दर्न एरियाज़ बि वेंदव ऐं तव्हां जॾहिं पाणी जी औज ऐं मौज जॾहिं ॾिसो था, जॾहिं आबशार वहंदे पाण ॾिसंदा आहियूं, त हक़ीक़त में मूंखे त उन वक़्तु बि जेको आहे न सिंधु दरिया ॾाढो यादि ईंदो आहे। हिन वक़्तु सिंधु दरिया जूं मौजूं पंहिंजे उरूज ते आहिनि ऐं सिंधु दरिया पंहिंजी हुन ओज ऐं मौज में असांखे नज़र अची रहियो आहे। ऐं हमेशह दुआऊं कंदा आहियूं त महिराण जूं इहे मौजूं असांखे ईअं ई असांखे आबाद नज़र अचनि ऐं पाण जेको आहे सो असांजी ख़ुशहाली खे जॾहिं कनेक्ट कंदा आहियूं त दरिया सां कनेक्ट कंदा आहियूं। सो ॿ सिचुएशन्स जेको आहे सो हमेशह ई सिंध में रहनि थियूं ऐं उन्हनि ॿिन्ही सिचुएशन्स खे सिंध वासी हमेशह ॾिसंदा आहिनि, उनखे फेस कंदा आहिनि ऐं उन्हनि ई सिचुएशन्स में ॿई जेको आहे सो उन बैलेंस्ड वे में कोशिशि कंदा आहिनि त पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारिनि। नाज़रीन, मां हमेशह जेको आहे न जॾहिं बि ॾिसंदी आहियां, पूरे पाकिस्तान ते हिकिड़ी नज़र विझूं था त पाकिस्तान बि असांजो जेको आहे न बेहद हसीन आहे, बेहद ख़ूबसूरत आहे। तव्हां कंहिं बि सूबे जे तरफ़ नज़र विझो त तव्हांखे उतां जूं पंहिंजूं जेके हक़ीक़ी उन धरती जूं पंहिंजूं जेके फितरती उनजी सूंहं चऊं या उनजी जेका आहे क्वालिटी चऊं, उहा असांखे नज़र अची रही हूंदी आहे। तव्हां उहो पंजाब खे ॾिसो, KPK खे ॾिसो, तव्हां बलूचिस्तान खे ॾिसो या तव्हां सिंध खे ॾिसो। सिंध ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी पंहिंजी धरती आहे, असांजो पंहिंजो खितो आहे, असां जिते रहिया आहियूं ऐं जिते असां जनमु वरितो आहे, जेका असांजी जनम भूमि आहे ऐं जिथे
जंहिं मिटी सां असांजो ख़मीर जुड़ियल आहे, जंहिं मिटी जे ख़मीर जी उन ईअं चऊं त उन में जेको असरु आहे उहो असां सभिनीनि सिंधियुनि ते ज़रूरु तारी रहे थो। ऐं सो जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं सिंध जी ऐं ॻाल्हि कंदा आहियूं एग्रीकल्चरल लैंड जी, त पोइ सिंध यकीनन उहा कल्चरल असांजो एग्रीकल्चरल खितो आहे जिथे असांखे हर शइ मिलंदी आहे ऐं असां जेको आहे सो उन सां ई पंहिंजी ज़िंदगीअ खे कनेक्ट कंदा आहियूं। जॾहिं पंजाब जी ॻाल्हि कयां थी त असां कोशिशि कंदा आहियूं त तमामु जेके असांजे कॉलर्स शामिलु थियनि उन्हनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम चऊं, प्रोग्राम खे जेके बि वॉच कनि था। ऐं पंजाब मां हींअर कॉलर आहिनि उन्हनि खे मां शामिलु कयां थी। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। जी, मैं आपको वेलकम कहती हूँ सुबह मेहरान प्रोग्राम में। आप अपना नाम बताएं, कैसे हैं आप? मोहम्मद यासीन। जी मोहम्मद यासीन, क्या कहना चाहेंगे आप? जी, शराब के बारे में बात कर रही थी। जी जी, प्लीज़ आप बात करें, लेकिन आप मुझे ये भी बताइएगा कि आप कहाँ से बात कर रहे हैं, कौन सा इलाका है पंजाब का? जिला तहसील कबीरवाला से बात कर रहा हूँ। जी ओके जी, क्या कहना चाहेंगे आप? सैलाब बहुत ज्यादा है और लोग महफूज मकाम पर जहाँ बैठे थे वहां भी सैलाब आ गया। बारिशें 2 दिन हो गए, मुसलसल बारिशें वक्फे वक्फे से आ रही है। जी हाँ, बरसातों का स्पेल है, ये 8th स्पेल है ओवरऑल पाकिस्तान में। और क्या क्या मुश्किलातें हैं, कैंप्स की क्या सूरत हाल हैं, लोग इस वक्त कैंप्स की जानिब हैं, किस तरह से लोग रह रहे हैं, मैं थोड़ा आपसे जानना चाहूँगी। लोग महफूज जगह पे बैठे थे, वहां भी पानी आ गया और वह बारिशें भी आ रही है। इसकी वजह से लोग बहुत मुश्किलात में है। तो तकरीबन दर्जनों बल्कि जिला के सैकड़ों देहात ज़ेरे आब है। तो वहाँ फसलें बिल्कुल खत्म हो गई हैं। जी, शहरों में दूध की कमी भी हो गई है। बिल्कुल। और इसके अलावा अगर देखा जाए तो सब्जियों के रेट बहुत ज्यादा है, फलों के रेट बहुत ज्यादा हो गए हैं। जी हाँ, बिल्कुल आप सही कह रहे हैं। ये थोड़ा मुश्किल फेज़ होता है जब फ्लड के बाद हम जो है वो एक रूटीन को लेके चलते हैं। रूटीन नो डाउट डिस्टर्ब रहती है और तमाम चैलेंजेस तो हैं। हम दुआ कर सकते हैं, यकीनन हम दुआ ही कर सकते हैं। और तमाम जो सोशल वर्कर्स हैं या गवर्नमेंट जिस तरह से काम कर रही है वो आपको भी पता है कि किस तरह से काम हो रहा है। थोड़ा मुश्किल ज़रूर है, लेकिन इंशाल्लाह फिर हम सेम रूटीन में भी वापस आ जाएंगे। बात ठीक है, इंतजामिया भी है और गवर्नमेंट की तरफ से इमदाद भी है, लेकिन इसके बावजूद इमदाद तो कम है। लेकिन सैलाब ज़दगान बहुत मुसीबत में है, बहुत ज्यादा परेशान है। बिल्कुल आप सही कह रहे हैं। हम अगर वबाओं की बात करें तो वो अलग से एक बहस है। और अगर हम फूड की बात करते हैं, हम इमदाद की बात करते हैं, हम तकसीम होने की बात करते हैं, वो तमाम बहस मुबाहिस से अलग हैं। लेकिन मैं आपको ये ज़रूर कहना चाहूँगी कि ये फ़ेज़ थोड़ा मुश्किल तो है, लेकिन चैलेंजिंग फ़ेज़ में हम चल रहे हैं। लेकिन इंशाल्लाह हालात नॉर्मल हो जाएंगे, हम दुआ ज़रूर कर सकते हैं। अच्छा, मैं आपसे हम ये भी मैं कहना चाहता हूँ कि उल्मा हमारे जो है ना मसाजिद में दुआ करें कि ये आफत ज़्यादा सैलाब जो अल्लाह पाक हम पर रहमत फरमाए। जी जी, आमीन आमीन आमीन। बिल्कुल आपने सही कहा और थैंक यू सो मच। आप प्रोग्राम वॉच करते हैं और आपने पंजाब में बैठकर हमें हमसे कनेक्ट में आपने कॉल किया, मुझे बहुत अच्छा लगा आपको शामिल करके। थैंक यू सो मच। बहुत शुक्रिया। जी बहुत शुक्रिया। नाज़रीन, जॾहिं बि प्रोग्राम कंडक्ट कंदी आहियां ऐं हमेशह जेको आहे सो हिकिड़ो ओपन प्लेटफॉर्म आहे, उहा सभिनीनि जे लाइ तव्हां सभिनीनि खे प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं। सुठो लॻंदो आहे मूंखे। पंजाब मां बि कॉल्स अची रही हूंदियूं आहिनि, KPK मां बि कॉल्स अची रही हूंदियूं आहिनि, बलूचिस्तान मां बि कॉल्स अची रही हूंदियूं आहिनि। इवन जेको आहे सो असांजा फ़ौजी जवान जिते वेठल हूंदा आहिनि उतां खां बि असांखे जेको आहे सो कॉल्स अची रही हूंदियूं आहिनि। ओमान मां, सऊदीया मां, हर जॻह तां तव्हां असांखे कॉल्स करे रहिया हूंदा आहियो। जेतिरी कॉल्स शामिलु करे सघंदा आहियूं प्रोग्राम में कंदा आहियूं। थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम ॾिसो था, तव्हां प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो ऐं जेका करंट सिचुएशन हूंदी आहे उन बाबति तव्हां ॻाल्हाईंदा आहियो, त मूंखे बि ॻाल्हाइण में तमामु आसानी थींदी आहे। मां तव्हां जूं ॻाल्हियूं ई चाहींदी आहियां त तमामु व्यूअर्स जेको चाहिनि था असां उन ॻाल्हि खे ई कयूं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे आम आवाम जो जेको आवाज़ु आहे असां उहो बणिजी सघूं। कल्ह जे ॾींहं ते मां वीडियो ॾिसां पई जंहिंमें असांखे जेको आहे न पाणी में स्नैक्स बि नज़र अची रहिया हुया ऐं पाणी जूं जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी कुदरती आफ़त पाण चई सघूं था, उहा कीअं बि आहे, असांजो सिस्टम कीअं बि आहे, असांजो इंफ्रास्ट्रक्चर कीअं बि आहे, पर वरी बि उन आफ़त जे वर जेको आहे सो आम आवाम चढ़े थो त असां उन्हनि तमामु शयुनि खे स्टॉप नथा करे सघूं। माण्हू पंहिंजे घरनि मां जेको आहे सो उन्हनि जी जड़नि खे, नांगनि खे
मारे रहिया आहिनि, पर पोइ बि सर्वाइवल जी हिकिड़ी जेका न ही फेज़ उहो हूंदो आहे जेको सर्वाइवल जी जंग में इंसानु मुब्तला हूंदो आहे। ऐं जॾहिं सर्वाइव माण्हू करे रहियो हूंदो आहे कंहिं बि ॾुखी सिचुएशन में, त वाक़ई में उते सर्वाइव करणु बेहदि मुश्किल थिए थो, तमामु घणो ॾुखियो थिए थो। पर असां यकीनन दुआ करियूं था त अलाह साईं आसानियूं अता फ़रमाए। ऐं मां यकीनन तमामु जेके बि असांजा व्यूवर्स ॾिसी रहिया आहिनि तव्हांखे इहा बि गुज़ारिश कंदसि तव्हां पंहिंजी दुआउनि में ज़रूरु जेको आहे सो तमामु इन्हनि मुश्किलातुनि जे लाइ अलाह साईं खां पनाह ज़रूरु घुरो, छो त दुआऊं ज़रूरु हिकु इंसान खे जेको आहे न इंसान जे लाइ हिकिड़ो सुठो समर उहे ज़रूरु आहिनि। वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे। नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त। पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।